ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ है 14/5/2025। अॼु मिठा मिठा बाबदा चवनि था, मीठे मीठे ॿार हाणे तव्हां संगम ते आहियो। तव्हांखे पुराणी दुनिया सां तैलुक तोड़े ॾियणो आहे। छो जो इहा पुराणी दुनिया हाणे ख़त्म थियणी आहे। संगम जी कहिड़ी विशेषता सॼे कल्प खां न्यारी आहे। उत्तरा संगम जी इहा विशेषता आहे कि पढ़ंदा हिते आहियूं, प्रालब्ध भविष्य में मिलंदी आहे। सॼे कल्प में अहिड़ी पढ़ाई न आहे, अहिड़ी पढ़ाई न पढ़ाईंदा आहिनि जंहिंजी प्रालब्ध ॿिए जन्म में मिले। हाणे तव्हां ॿार मृत्यु लोक में पढ़ो था, अमर लोक में वञण लाइ, ॿिया कोई ॿिए जन्म जे लाइ पढ़ंदो न आहे। गीता दूर देश जा रहण वारा, ओम शांति। दूर देश जो रहण वारो केरु, इहे त कोई बि ॼाणंदो न आहे। छा उन्हनि खे पंहिंजो देश न आहे जो पराए देश में ईंदा आहिनि? उहे पंहिंजे देश में न ईंदा आहिनि। इहे रावण जो राज्य परायो देश आहे न। छा शिव बाबा पंहिंजे देश में न ईंदा आहिनि? अच्छा, रावण जो परदेश कहिड़ो आहे ऐं देश कहिड़ो आहे? शिव बाबा जो पंहिंजो देश कहिड़ो आहे, परायो देश कहिड़ो आहे? पोइ बाबा ईंदा आहिनि पराए देश में त उन्हनि खे उन्हनि जो देश कहिड़ो आहे? पंहिंजे देश जी स्थापना करणु ईंदा आहिनि, लेकिन छा उहा पंहिंजे देश में ख़ुदि ईंदा आहिनि? त हिकु ॿ ॿुधायो बाबा खे आंसर। त अच्छा, हिन ते सभु वीचार सागर मंथन कजो। इहा ॾाढी सम्झण जी ॻाल्हि आहे। रावण जो परायो देश ॿुधाइणु ॾाढो सहज आहे। राम राज्य में कॾहिं रावण ईंदो न आहे। बाप खे रावण जे देश में अचिणो पवंदो, छो जो रावण राज्य खे हाणे चेंज करिणो आहे न। तंहिंजे करे बाबा खे रावण राज्य में अचिणो पवंदो आहे। हीउ संगम युग आहे न। सतयुग में बि बाबा न ईंदा आहिनि, कलयुग में बि न ईंदा आहिनि, संगम ते ईंदा आहिनि। त इहे राम जो देश आहे, रावण जो बि देश आहे। इन किनारे राम जो आहे, उन किनारे रावण जो आहे। संगम आहे न। हाणे तव्हां भारत संगम ते आहियो, न कि हिन तरफ़ न हुन तरफ़। पंहिंजे खे संगम ते सम्झणो खपे। असांजो हुन तरफ़ तैलुक न आहे। बुद्धि सां पुराणी दुनिया सां तैलुक तोड़णो पवंदो आहे। रहंदा त हिते ई आहियूं न, परंतु बुद्धि सां ॼाणंदा आहियूं हीअ पुराणी दुनिया ई ख़त्म थियणी आहे, है न। हाणे बुद्धि सां सम्झियो आहे न, हीअ पुराणी दुनिया ख़त्म थियणी आहे। आत्मा चईंदी आहे हाणे मां संगम ते आहियां। बाबा आयल आहिनि, उन्हनि खे खिवैया बि चईंदा आहियूं न। बाबा खिवैया ठही असांखे पंहिंजे देश में वठी था हलनि। हाणे असां वञूं था कीअं? योग सां। योग जे लाइ बि ज्ञान आहे न। ज्ञान जे लाइ बि ज्ञान आहे। योग जे लाइ बि ज्ञान ज़रूरी आहे, ज्ञान जे लाइ बि ज्ञान ज़रूरी आहे। योग जे लाइ सम्झाइबो आहे पंहिंजे खे आत्मा सम्झो, पोइ बाप खे यादि करो। योग जे लाइ सम्झाइबो आहे पंहिंजे खे आत्मा सम्झो, पोइ बाप खे यादि करो। हाणे बि ज्ञान आहे। ज्ञान अर्थात सम्झाणे। बाप मत ॾियणु आया आहिनि। चईंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झो। आत्मा ई 84 जन्म वठंदी आहे। बाबा ॿारनि खे ई विस्तार सां वेही सम्झाईंदा आहिनि। हाणे इहे रावण राज्य ख़त्म थियणो आहे। इहा आहे करम बंधन। हिते आहे करम बंधन, हुते आहे करम संबंध। बंधन दुख जो नाम आहे, संबंध सुख जो कमु आहे। हाणे करम बंधन खे तोड़णो आहे। बुद्धि में आहे असां हिन समय रावण संबंध में आहियूं। हाणे असां बुद्धि में ब्राह्मण संबंध में आहियूं। हाणे असां रावण जे बंधन संबंध सां निकिरी आया आहियूं, बसि छुटी थी वई। हाणे असां ब्राह्मण संबंध में आहियूं, पोइ दैवी संबंध में ईंदासीं। ब्राह्मण संबंध जो इहे हिकु ई जन्म आहे, पोइ 8 ऐं 12 जन्म असां दैवी संबंध में हूंदासीं।
ये ज्ञान बुद्धि में आना इन करे कलयुगी छीछी कर्म बंधन सां जीअं ग्लानी कंदा आहियूं। हिन दुनिया जी कर्म बंधन में हाणे रहणो न आहे। बुद्धि मिलंदी आहे इहे सभु आसरी कर्म बंधन आहिनि, है न। इहे सभु आसरी कर्म बंधन आहिनि। असां बि गुप्त हिन यात्रा ते आहियूं। इहे बाप यात्रा सिखलाई अथई, पोइ हिन कर्म बंधन सां न्यारो थी कर्मातीत थी वेंदासीं। इहे बाबा असांखे यात्रा सिखलाई अथई बुद्धि बल द्वारा, पोइ असां हिन कर्म बंधन सां न्यारो कर्मातीत थी वेंदासीं। सभु सां न्यारो कर्मातीत। ये कर्म बंधन हाणे टुटणो ई आहे। असां बाप खे यादि कंदा आहियूं कि पवित्र ठही चक्र खे सम्झी चक्रवर्ती राजा ठहूं। असां बाप खे यादि कंदा आहियूं कि असां पवित्र ठही चक्र खे सम्झी करे चक्रवर्ती राजा ठहूं। पढ़ूं था न हाणे, पोइ उन्हनि जो एम ऑब्जेक्ट आहे, प्रालब्ध बि त खपे न। हाणे असां पवित्र ठही चक्र खे सम्झी करे चक्रवर्ती महाराजा महारानी था ठहूं, पढ़ूं था, पोइ उन्हनि जी एम ऑब्जेक्ट बि आहे, प्रालब्ध बि खपे। तव्हां ॼाणंदा आहियो असांखे पढ़ाइण वारो बेहद जो बाप आहे। बेहद जे बाप असांखे 5000 वर्ष पहिरियों पढ़ायो हुई। ये ड्रामा में आहे। बाबा असांखे 5000 वर्ष पहिरियों बि पढ़ायो हुई। इहा ड्रामो आहे न। जेके कल्प पहिरियों पढ़ायो हुयो उन्हनि खे ई बाबा पढ़ाईंदा, ईंदा रहंदा, वृद्धि खे पाईंदा रहंदा। अञा बि ॾिसो ईंदा रहंदा आहिनि न, ईंदा रहंदा, वृद्धि खे पाईंदा रहंदा। सभु त सतयुग में न ईंदा, बाक़ी सभु वेंदा वापसि घर। हिन पार आहे नर्क, हुन पार आहे स्वर्ग। हिन पार आहे नर्क, हुन पार आहे स्वर्ग। हुन पढ़ाई में त सम्झंदा आहिनि असां हिते पढ़ंदा आहियूं, पोइ प्रालब्ध बि हिते पाईंदासीं न, है न। हुन पढ़ाई में सम्झंदा आहिनि हिते असां पढ़ंदा आहियूं संगम ते। इन्हनि जी प्रालब्ध असांखे नई दुनिया में मिलंदी आहे। इहा आहे नई दुनिया। दुनिया में ईअं कोई न चईंदा कि तव्हांखे इन जी प्रालब्ध ॿिए जन्म में मिलंदी। दुनिया में ईअं न चईंदा। हिन जन्म में अॻिले जन्मनि जी प्रालब्ध पाइणो आहे। इहे सिर्फ़ु संगम ते ई रहंदो आहे। इहे वारो इहे सिर्फ़ु संगम ते ई रहंदो आहे कि असां संगम ते जो पढ़ंदा आहियूं उन जी प्रालब्ध असांखे ॿिए जन्म मिलंदी आहे। बाबा बि ईंदा आहिनि संगम युग ते। तव्हां पढ़ंदा आहियो पुरुषोत्तम ठहिण लाइ। हिकु ई बार भॻवान ज्ञान सागर अची करे पढ़ाईंदा आहिनि नई दुनिया अमर लोक जे लाइ। इहे त कलयुग मृत्यु लोक आहे न। असां पढ़ंदा आहियूं सतयुग जे लाइ, नरकवासी सां स्वर्गवासी ठहिण लाइ। इहा आहे परायो देश, उहा आहे पंहिंजो देश। हुन पंहिंजे देश में बाप खे अचण जी दरकार न आहे। सतयुग में उहो देश ॿारनि जे लाइ आहे। हुते सतयुग में रावण जो अचणो, रावण खे अचिणो ई न आहे। रावण न आहे त राम छा कंदो? रावण गुम थी वियो, रावण गुम थी वेंदो, पोइ ईंदा द्वापर में रावण, पोइ रावण ईंदो त पोइ राम बि ईंदो, त बाप बि गुम थी वेंदा आहिनि, त बाबा बि द्वापर में ईंदा आहिनि। मतिलबु पंहिंजो पाठ शुरू कंदा आहिनि। सतयुग में कोई बि उन्हनि खे ॼाणंदो ई न आहे, त यादि बि छो कंदा। सुख जी प्रालब्ध पूरी थी, पोइ रावण राज्य शुरू थी वियो। इन खे परायो देश चईंदा आहिनि। हाणे त सम्झंदा आहियो कि संगम ते आहियूं। असांखे रास्तो ॾिखाइण वारो बाबा मिलियो आहे, बाक़ी सभु धक्का खाईंदा रहंदा आहिनि। जीअं जीअं असां बाबा खे यादि कंदा रहंदा आहियूं, बाबा असांखे ऐं बाबा खे हर ॻाल्हि ॿुधाईंदा रहंदा आहिनि न, त बाबा रास्तो कीअं ॾेखारींदा आहिनि कि जीवन में कीअं हलो।
इन करे बाबा खे हर सेकेंड हर ॻाल्हि ॿुधाईंदा हलो कि बाबा ईअं ईअं थिए थो। अगरि अंदर में कोई अलॻि फीलिंग बि अचे थी, कुझु बि थिए थो, त उहो सभु बाबा खे जीअं जीअं अंदरि थिए थो न उहो उहो ॿुधाईंदा वञो, है न। बाक़ी बाबा चवनि था त असांखे बाबा रास्तो ॾेखारींदा, बाक़ी सभु धक्का खाईंदे खाईंदे हली वेंदा। मतिलबु छा करूं, कीअं करूं, हाय हाय करे हली वेंदा। इन करे कुझु बि थींदो रहे, असांजो बुद्धि बाबा सां टुटे न, त बाबा असांखे यथार्थ रास्तो अर्थात यथार्थ सम्झ ॾेई करे ईअं लॻंदो जीअं असांखे हथु पकिड़े करे उड़ाए करे पाण सां गॾु वठी था हलनि। जो ॾाढा धक्का थकल हूंदा, जीअं कल्प पहिरियों रास्तो वरितो हूंदो, उहे ईंदा रहंदा। तव्हां पंडा सभिनि खे रास्तो ॿुधाईंदा। इहा रूहानी यात्रा जो रास्तो आहे न, सिधो हलंदव सुखधाम। ये रूहानी यात्रा जो रास्तो आहे, हिन में सुठो असां हलंदासीं सुखधाम वाया शांतिधाम। तव्हां पंडा पांडव संप्रदाय आहियो। पांडव राज्य न कंदा आहिनि, राज्य न पांडवनि जो आहे न कौरवनि जो आहे। ॿिन्हिनि खे ताज न आहे। भक्ति में ॿिन्हिनि खे ताज ॾेई छॾियो अथनि, पांडव ऐं कौरवनि खे। अगरि ॾेई बि ॾियनि बि त कौरव खे लाइट जो ताज ॾींदा। अगरि ॾींदा बि न त छा कंदा, अगरि ॾियनि बि त कौरवनि खे लाइट जो ताज न ॾियनि, पांडवनि खे बि न ॾियनि। अगरि ताज ॾियणो ई आहे त लाइट जो न ॾियो, उहो ॾियो। छो जो उहे अञा पुरुषार्थी आहिनि न, हलंदे हलंदे किरी बि पवंदा आहिनि। तॾहिं कंहिंखे ॾियूं। हिन करे इहे सभु निशानी विष्णु खे ॾेई छॾी अथनि। त कौरवनि खे बि असां लाइट जो ताज न ॾियूं, अगरि ॾियो बि पांडवनि खे बि न ॾियो लाइट जो ताज, छो जो अञा पुरुषार्थी आहिनि, हलंदे हलंदे किरी पवंदा आहिनि। तॾहिं कंहिंखे ॾियूं, इन करे निशानी विष्णु खे ॾेई छॾियो आहे, छो जो उहो पवित्र आहे न। सत्युग में सभु पवित्र संपूर्ण निर्विकारी हूंदा आहिनि। पवित्रता जी लाइट जो ताज आहे। हिन समय त कोई पवित्र न आहे। सन्यासी माण्हू कहलाईंदा ई आहिनि कि असां पवित्र आहियूं, परंतु दुनिया त पवित्र न आहे। जन्म पोइ विकारी दुनिया सां ई वठंदा, है न। जेका सन्यासी आहिनि जन्म पोइ विकारी दुनिया सां ई वठंदा। इहे रावण जी पतित पुरी आहे। रावण जी पतित पुरी आहे। पावन राज्य सत्युग नई दुनिया खे चइबो आहे। हाणे तव्हां ॿारनि खे बाप बागवान काटन खां फूल ठाहींदा आहिनि। हाणे तव्हां ॿारनि खे बाप बागवान काटन खे फूल ठाहींदा आहिनि। असां काटे जहिड़ी आत्माएं, मतिलबु जिन स्वभाव संस्कार ख़राबु आहिनि, उन्हनि खे फूल जीअं ठाहींदा आहिनि। उहो पतित पावन बि आहे, खिवैया बि आहे, बागवान बि आहे। असां सभिनि खे पावन ठाहिण वारो, असां सभिनि खे सही रास्तो ॾेखारे करे सुखधाम में वठी वञण वारो वायस शांतिधाम। ऐं बाबा बागवान बि आहिनि, फूल ठाहिण वारा बि आहिनि। बागवान आया ऐं काटन जे जंगल में, तव्हांजो कमांडर त हिकु ई आहे न। बागवान आया आहिनि काटन जे जंगल में, तव्हांजो कमांडर त हिकु ई आहे। बाबा ॾिसो, काट मिसल आत्माउनि जे विच में बाबा आया आहिनि। असांजो कमांडर त हिकु ई आहे न। यादवनि जो कमांडर चीफ शंकर खे चऊं। ईअं त यादव जेका मूसलादी ठाहींदा आहिनि, त उन्हनि जो कमांडर शंकर खे चऊं। ईअं त उहो कोई विनाश कराईंदा न आहिनि। जॾहिं समय ईंदो आहे त लड़ाई लॻंदी आहे। चईंदा आहिनि शंकर जी प्रेरणा सां मूसलादी ठाहींदा आहिनि।
इहे सभु कहानियूं हुई ठातियूं अथनि। पुराणी दुनिया ख़त्म थिए त ज़रूरु थियणी आहे। मकान पुराणो थींदो त किरंदो आहे न। मनुष्य मरी वेंदा आहिनि, इहे बि पुराणी दुनिया ख़त्म थियणी आहे। इहे सभु दॿी करे मरी वेंदा। कोई डूब मरी वेंदो या भूकंप में सभु दॿी करे मरी वेंदा, या सभु डूबे करे मरी वेंदा। कोई शॉक में मरी वेंदा कि अरे ये छा थो थिए। बॉम्ब सादी जी ज़हरीली वायु बि मारे छॾंदी। जॾहिं बॉम्ब फटंदा त भले उन जॻह ते न फटनि, लेकिन सम्झो चारों ओर बॉम्ब फटंदा त उन मां जो ज़हरीली वायु हूंदी उन सां बि त उहो बि त माण्हू अंदरि वठंदा त सहन न करे पाईंदा न। ॿारनि जी ॿुधी में आहे कि हाणे विनाश त थियणो ई आहे, असां हुन पार वञूं था न। कलयुग पूरो थियो, सतयुग जी स्थापना ज़रूरु थियणी आहे। कलयुग पूरो थी हाणे सतयुग जी स्थापना ज़रूरु थियणी आहे। असांखे कुझु बि थींदो रहे, बसि इहे ई ॿुधी में रहे कि हाणे नई दुनिया अचण वारी आहे त परमात्मा खे निराकार रूप में यादि करो। पोइ अधु कल्प लड़ाई थींदी ई न। पोइ स्वर्ग अची वेंदो, पोइ अधु कल्प किथे बि लड़ाई न थींदी, कंहिंजी बि न थींदी। हाणे बाबा आया आहिनि पुरुषार्थ कराइण, इहे लास्ट चांस आहे। देरी कई त पोइ अचानक मरी वेंदा। देरी कई त पोइ अचानक मरी वेंदा। मौत त साम्हूं बीठो आहे न। अचानक वेठे वेठे मनुष्य मरी वेंदा आहिनि। मरण खां पहिरियों त यादि जी यात्रा करो। हाणे तव्हां ॿारनि खे घरु वञिणो आहे, इन करे बाप चईंदा आहिनि ॿार घर खे यादि करो। इन सां अंत मते सुगति थी वेंदी है न। इन करे बाबा चईंदा आहिनि हाणे घर खे यादि करो, इन सां अंत मते सुगति थी वेंदी। घर हली हलंदासीं, घर हली हलंदासीं न। त कोई बि मिले उन्हनि खे चओ बाबा जो चित्र पंहिंजे पॉकेट में रखी छॾियो। कोई बि चए कि विनाश थींदो, कोई बि लड़ाई थिए त घबराइजो न, सतयुग अचण वारो आहे। उन समय तव्हां परमात्मा खे इन रूप में यादि कजो, तव्हां सतयुग में हली हलंदव। बसि हाणे सतयुग उन्हनि खे कृष्ण जहिड़ो जी दुनिया जो सतयुग खपे, या छो जी ॿिया धर्मनि जे लाइ त सुख सतयुग त जॾहिं उन्हनि जो धर्म स्थापक ईंदो है न। त चलो परमात्मा खे यादि यादि श्री थदा अगरि थोरो बहुत ज्ञान हूंदो त त्रेता ताईं अची वेंदा। न त पंहिंजे पंहिंजे धर्मनि में उन्हनि जो सतयुग आहे। असांखे त बसि एतिरो चइणो आहे न कि हाणे नई दुनिया अचण वारी आहे। नई दुनिया में असांजे लाइ नई दुनिया सतयुग हूंदी, ॿियनि जे लाइ त्रेता युग वारनि जे लाइ नई दुनिया त्रेता हूंदी। द्वापर युग में जो आत्मायूं हूंदियूं उन्हनि जे लाइ नई दुनिया उन समय ईंदी। कलयुग में जो आत्मायूं ईंदियूं उन्हनि जे लाइ नई दुनिया उन समय हूंदी। त ईअं करे करे छोकी माण्हुनि जे मन में जो डपु हूंदो आहे न, इहा लड़ाई लॻे थी, ऐं माण्हू इन्हनि ई गवर्नमेंट खे चइण में गवर्नमेंट हीअं थी करे, उन ईअं कई, इन्हनि में ई समय हली वेंदो। इन खां त असां उन्हनि खे इहो ॿुधाए छॾूं कि लॻंदी त जई चेंज त थियणो आहे त उन समय इन्हनि खे यादि कजो। उन समय छा हाणे खां यादि करो। त बाबा चवनि था हाणे तव्हां ॿारनि खे घरु वञिणो, इन करे बाप चईंदा आहिनि ॿार घर खे यादि करो, इन सां अंत मते सुगति थी वेंदी। घर हली हलंदव, परंतु सिर्फ़ु घर खे यादि कंदव त पाप विनाश न थींदा। बाप खे यादि कंदव त पाप विनाश थींदा। बाप खे यादि करो त पाप विनाश थींदा, ऐं तव्हां पंहिंजे घर हली हलंदव है न। त बाबा जो चित्र ॾींदा, बाबा खे यादि कंदा, भले ख़ुदि खे आत्मा न सम्झनि। असां चऊं ख़ुदि खे हिते आत्मा सम्झो, हुन में बि दिमाग़ु लॻे। चित्र ॾिसण जी त आदत आहे, चित्र खे यादि करण त उहो ई ॿुधी में वेही रहंदो, पाण ई ॿुधी खुलिजी वेंदी त सम्झी वेंदा। ऐं तव्हां पंहिंजे घर हली हलंदव, बाबा खे यादि कंदा रहो। पंहिंजो चार्ट रखो त मालूम पए सॼे ॾींहुं असां छा कयो। 5-6 वर्ष जी आयु खां वठी पंहिंजी लाइफ में छा छा कयो उहो बि यादि रहंदो आहे। ईअं बि न सॼो टाइम लिखणो पवंदो आहे।
ध्यान में रहंदो आहे। बगीचे में वेही बाबा खे यादि करो। दुकान ते कोई ग्राहक न आहे, असां यादि में वेठा रहूं। अंदर में नोट रहंदो आहे। अगरि लिखणु चाहियो त बि डायरी रखणी खपे। मूल ॻाल्हि आहे हीअ। असां किथे बि वेही यादि था रखूं त दिमाग़ में त यादि ईंदो आहे की हा उन समय मां ईअं यादि कयो हुयो, है न। त मूल ॻाल्हि आहे हीअ। असां तमो प्रधान खां सतो प्रधान कीअं ठहूं? पवित्र दुनिया जा मालिक कीअं ठहूं? है न। मूल ॻाल्हि इहा आहे की असांखे सतो प्रधान ठहिणो आहे। सतो प्रधान ठहिणो आहे ऐं असांखे पवित्र दुनिया जो मालिक ठहिण लाइ उन हिसाब सां सर्विस बि करणी आहे। पवित्र दुनिया जो मालिक कीअं ठहूं? पतित सां पावन कीअं ठहूं? बाबा अची करे इहे नॉलेज ॾींदा आहिनि। ज्ञान सागर बाप ई आहे न। ज्ञान सागर बाप ई। तव्हां हाणे चईंदा आहियो बाबा असां तव्हांजा आहियूं, सदैव तव्हांजा ई आहियूं, सिर्फ़ु भुलिजी करे देह अभिमानी थी विया आहियूं। असां त सदैव ई बाबा जा आहियूं। बाबा खां हाणे 84 जन्मनि जो वरसो वठी वठो ताकी सदैव ई असां भक्ति मार्ग में बि बाबा सां ई लॻा रहूं, हेॾे होॾे न भटकूं, है न। तव्हां चईंदा आहियो बाबा असां तव्हांजा आहियूं, सदैव तव्हांजा ई आहियूं, सिर्फ़ु भुलिजी करे देह अभिमानी ठही वियासीं। हाणे तव्हां ॿुधायो आहे असां कीअं देही अभिमानी ठहींदा आहियूं। हाणे तव्हां ॿुधायो आहे त असां पोइ देही अभिमानी ठहींदा आहियूं। सतयुग में असां देही अभिमानी हुयासीं। सतयुग में असां देही अभिमानी हुयासीं। ख़ुशी सां हिकु शरीर छॾे ॿियो वठंदा हुआसीं। त तव्हां ॿारनि खे इहे सभु धारणा करे पोइ सम्झाइण लाइक़ु ठहिणो आहे त पंहिंजो कल्याण, त ॾाढनि जो कल्याण थींदो। बाबा ॼाणंदा आहिनि ड्रामा अनुसार नंबरवार पुरुषार्थ अनुसार सर्विसेबल ठहिनि था। अच्छा, कंहिंखे जाड़ आदि न सम्झाए सघो, भले इहे त सहज आहे न। कंहिंखे बि चओ पंहिंजे खे आत्मा सम्झी मूंखे यादि करो, इहे त बिल्कुलु सहज आहे न। इहे बाप ई चईंदा आहिनि मूंखे यादि करो त विक्रम विनाश थींदा। ॿियो कोई मनुष्य चई न सघे तव्हां ब्राह्मणनि जी सवाइ, असां ब्राह्मणनि जी सवाइ ॿियो कोई बि ईअं चई न सघंदो आहे कि पंहिंजे खे आत्मा सम्झी परमात्मा खे निराकार रूप में यादि करो। ॿियो कोई न आत्मा खे न परमात्मा बाप खे ॼाणंदा आहिनि। ईअं ई सिर्फ़ु चई ॾींदा आहिनि त कंहिंखे तीर लॻंदो न। भॻवान जो रूप ॼाणणो पए न। इहे सभु नाटक जा एक्टर्स आहिनि। हर आत्मा शरीर सां गॾु एक्ट कंदी रहंदी आहे। शरीर हिकु छॾे ॿियो वठे पोइ पाठ वॼाईंदी आहे। हर हिकु आत्मा शरीर सां गॾु पाठ वॼाईंदी रहंदी आहे। हिकु शरीर छॾे पोइ ॿियो वठी पाठ वॼाईंदी आहे। उहा एक्टर्स कपिड़ा बदिली करे भिन्न भिन्न पाठ वॼाईंदा आहिनि। ईअं असां आत्मायूं बि हिकु शरीर छॾे भिन्न भिन्न शरीर वठी करे पाठ वॼाईंदा आहियूं। बाबा चवनि था त हाणे असांखे हिकु, तव्हां बि शरीर बदिलंदा आहियो न। उहो कोई मेल कोई फीमेल जी ड्रेस पाईंदा आहिनि। जीअं उहा एक्टर्स कपिड़ा बदिली कंदा आहिनि, ईअं असां आत्मा पंहिंजो शरीर रूपी कपिड़ो बदिली करे कॾहिं फीमेल जी ड्रेस पाईंदा आहियूं, कॾहिं मेल जी ड्रेस पाईंदा आहियूं। कॾहिं फीमेल जी ड्रेस पाईंदा आहियूं, कॾहिं मेल जी ड्रेस पाईंदा आहियूं। अल्पकाल जे लाइ उहो कोई मेल फीमेल जी ड्रेस पाईंदा अल्पकाल जे लाइ। दुनिया वारा बि कॾहिं कॾहिं ईअं थी वेंदा आहिनि न, मेल खां फीमेल थी वेंदा आहिनि। हिते मेल जो चोलो वतो त सॼी आयु मेल ई रही, है न। दुनिया में कॾहिं कॾहिं एक्टर्स मेल फीमेल जहिड़ो पार्ट वॼाए सघंदी आहे, फीमेल मेल जहिड़ो पार्ट वॼाए सघंदी आहे।
लेकिन अगरि असां हिकु बार मेल जो चोलो वरितो त असांखे पूरी आयु मेल जो चोलो ई पाइणो पवंदो, है न। उहा हद जो ड्रामो इहा बेहद जो पहिरियों मुख्य ॻाल्हि आहे। बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो, योग अक्षर बि कम में न लायो। जी योग त अनेक प्रकार जा सिखंदा आहिनि, उहा सभु आहिनि भक्ति मार्ग जा। हाणे बाबा चईंदा आहिनि मूंखे यादि करो ऐं घर खे यादि करो त तव्हां घर हली हलंदव। बाबा खे यादि करो ऐं घर खे यादि करो त बाबा सां सभिनि खे घर वठी हलंदा, वैसे बि वठी हलंदा, लेकिन अंत समय असांखे यादि रहंदो त असां बाप जी यादि ऐं घर जी यादि में रहंदासीं त असां जीअं बाबा सां गॾु वेंदासीं। ऐं अगरि असांखे यादि न रहंदो त असां जीअं बाबा असांखे ज़बरदस्ती वठी हलंदा, है न। त बाबा चवनि था कि शिव बाबा इन्हनि में अची करे असांखे शिक्षा ॾींदा आहिनि। बाबा खे यादि कंदे कंदे तव्हां पावन ठही वेंदव, पोइ पवित्र आत्मा उड़दी, अहिड़ी सभु जेकी बि पुरुषार्थ करनि थियूं पावन थी वेंदी न, त उहो शरीर में रही न सघंदी, उहो उड़ी वेंदी। जेतिरो जेतिरो यादि कयो हूंदो, सर्विस कई हूंदी, ओतिरो उहो ऊच पद पाईंदो। पोइ उड़ी वेंदासीं, पोइ सतयुग में ईंदासीं, यादि ऐं सर्विस जे हिसाब सां उन अनुसार पद पाईंदासीं। यादि में ई ॾाढा विघ्न पईंदा आहिनि। पावन न ठहींदव त पोइ धर्मराजपुरी में सजायूं बि खाइणी पवंदियूं। पावन न ठहींदासीं त धर्मराजपुरी में असांखे सजायूं बि खाइणी पवंदी। छो जी आत्मा खे त सभु हिकदमि क्लियर ठहिणो आहे न। त हाणे ई पंहिंजे स्वभाव संस्कार पुराण विकार बुरायूं जेका पाप कया आहिनि, जो कुझु आहे सभु बाबा खे ॾेई छॾो, त असांखे अंत समय बाबा खे उहो छॾाइण जे लाइ असांखे बाबा असांखे पनिशमेंट न ॾे। पनिशमेंट त छा, जीअं आत्मा हाणे कंहिं चीज़ खे खींचंदा आहियूं, चारों तरफ़ बंधल हुजे, खींचूं त हुनखे दर्द थींदो न। हालांकि उहा चीज़ त नथी थी सघे कि इंसान खे अगरि चारों तरफ़ सां असां बंधी रखूं ऐं उनखे साॻिया जी तरफ़ खींचो त उनखे दर्द थींदो न, हथ पेर बि टुटी सघंदा आहिनि। ईअं ई आहे कि आत्मा अगरि चारों तरफ़ खां बंधल हूंदी आहे न, त अंत में त बाबा जीअं सुर हिकदमि हली हलंदा। त उन समय आत्मा अगरि बंधल हूंदी त बाबा जॾहिं हलंदा त उहो खिचावट अनुभव जे कारण ईअं लॻंदो जीअं ॾाढो ई दुख त सहन करो। त बाबा असांखे चवनि था कि बाबा इहो कि हाणे बाबा असांखे हुते वठी हलंदा। योग अक्षर बि कम में न लायो। छो जी योग त अनेक प्रकार जा सिखंदा आहिनि, उहो भक्ति मार्ग आहे। हाणे बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो, घर खे यादि करो त तव्हां घर हली हलंदव। शिव बाबा इन्हनि में अची करे शिक्षा ॾींदा आहिनि। बाबा खे यादि कंदे कंदे तव्हां पावन ठही वेंदा, पोइ पवित्र आत्मा उड़दी। जेतिरो जेतिरो यादि कयो हूंदो, सर्विस कई हूंदी, ओतिरो उच्च पद पाईंदव। यादि में ई ॾाढा विघ्न पईंदा आहिनि। पावन न ठहींदव त धर्मराजपुरी में सजायूं बि खाइणी पवंदियूं, इज़त बि वेंदी, पद बि भ्रष्ट थी वेंदो। बाबा चवनि था कि तव्हांजी इज़त बि वेंदी ऐं पोइ पद बि कम मिलंदो अगरि असां ईअं यादि न कंदासीं ऐं सर्विस न कंदासीं त बाबा चवनि था कि शिव बाबा इन्हनि में अची करे शिक्षा ॾींदा आहिनि। बाप खे यादि कंदे कंदे पावन ठही वेंदा, पोइ पवित्र आत्मा उड़दी। जेतिरो जेतिरो यादि कयो हूंदो, सर्विस कई हूंदी, उन अनुसार पद पाईंदासीं। यादि में ॾाढा विघ्न पईंदा आहिनि। पावन न ठहींदव त धर्मराजपुरी में सजायूं खाइणी पवंदियूं, इज़त बि वेंदी, पद बि भ्रष्ट थींदो। पिछाड़ी में सभु साक्षात्कार थींदा, परंतु कुझु करे न सघंदासीं। साक्षात्कार कराईंदा, तव्हांखे एतिरो सम्झायो, पोइ बि यादि न कयो, पाप रहिजी आहिनि।
हाणे खाओ सजा। उन समय पढ़ाई जो टाइम न रहंदो, अफ़सोस कंदा असां छा कयो, नायक टाइम गवायो। परंतु याद त बाबा चवनि था, पोइ उन समय ईअं सोचंदो कुझु थी थोड़ी सघंदो, है न। हुन समय त सजायूं खाइणी पवंदियूं, उन समय पढ़ाई जो टाइम न रहंदो, अफ़सोस कंदा असां छा कयो, नायक टाइम गवायो। परंतु सजा त खाइणी पवंदी, कुझु थी थोड़ी सघंदो, नापास थी वेंदव। पोइ पढ़ण जी ॻाल्हि न आहे, पोइ पढ़ण जी ॻाल्हि न आहे, हुन पढ़ाई में त नापास थी वञनि त पोइ पढ़ंदा आहिनि। हिते त पढ़ाई आहे कि पूरी नॉलेज जी बजाए। बाबा चवनि था हुन पढ़ाई में त नापास थी पोइ पढ़ंदा आहिनि। इहे त पढ़ाई पूरी थी वई, नापास पास जो बि आहे, नापास थियो त थी वियो, पोइ पढ़ण जी ॻाल्हि न आहे। पोइ कल्प सां ईअं ई नापास थी वेंदासीं। बाबा चवनि था पोइ पढ़ण जी ॻाल्हि न आहे, हुन पढ़ाई में त नापास थी पोइ पढ़ंदा आहियूं। अंत समय में पश्चाताप न करिणो पए, हुनजे लाइ बाबा राय ॾींदा आहिनि, ॿार हाणे सुठी रीति पढ़ो, जरमुई जगमुई में पंहिंजो टाइम वेस्ट न करो, न त ॾाढो पछताइणो पवंदो। माया ॾाढो उल्टो कर्म कराए ॾींदी आहे। चोरी कॾहिं न थींदी, उहा बि कराईंदा आहिनि। पुठियां स्मृति में ईंदी असांखे त माया धोखो ॾेई छॾियईं। पहिरें ॾींहं में ख़्यालात ईंदो फलानी चीज़ खणा, बुद्धि त मिली आहे न, इहे राइट आहे या रॉन्ग आहे, इहा चीज़ खणा त रॉन्ग थी वेंदो, न खणा त राइट थी वेंदो। हाणे छा करिणो खपे, हीअ थोरी जेकी भॻवान जी मर्ज़ी, पंहिंजी बुद्धि सां कमु वठो न। कर्म करे पोइ चओ था जेकी भॻवान जी मर्ज़ी, है न। उल्टो सुल्टो कर्म करे पोइ असां चऊं था जेकी भॻवान जी मर्ज़ी। पर असांखे भॻवान बुद्धि ॾिनी अथई, बुद्धि में सम्झ ॾिनी अथई, त असां हुन समय जज करो न, ये राइट है या रॉन्ग आहे, हुन अनुसार कर्म करो। बाबा चवनि था बुद्धि त मिली आहे न, राइट रॉन्ग जी, ये चीज़ उठायां त रॉन्ग आहे, न उठायां त राइट आहे। हाणे छा करिणो आहे, पवित्र रहण त सुठो आहे न, संग में अची करे लूस न थियणो आहे। असां भाउ भेण पोइ नाम रूप में छो फसूं, देह अभिमान में न अचिणो आहे। परंतु माया ॾाढी ज़बरदस्त आहे, माया ॾाढी ज़बरदस्त आहे। जो हलंदे हलंदे कंहिंजी बि नज़र खिसकी पवंदी आहे। ऐं हाणे भेण भेण करूं था, पोइ छा करे छॾंदा आहिनि। माया रॉन्ग कमु कराइण जी संकल्प लाहींदी आहे। बाबा चवंदा आहिनि तव्हांखे रॉन्ग कमु करिणो न आहे, लड़ाई हलंदी आहे पोइ किरी पवंदा आहिनि, पोइ राइट बुद्धि ईंदी ई न। तव्हांखे राइट कमु करिणो आहे, अंधनि जी लाठी ठहिणो आहे न। लाइट हलंदी आहे पोइ बाबा चवनि था कि बाप चवंदा आहिनि तव्हांखे रॉन्ग कमु करिणो न आहे, लड़ाई हलंदी पोइ किरी पवंदा, पोइ राइट बुद्धि ईंदी ई न। असांखे राइट कमु करिणो आहे, अंधनि जी लाठी ठहिणो आहे। अच्छे ते अच्छो, सुठे ते सुठो कमु इहो आहे। शरीर निर्वाह जे लाइ समय त आहे, राति जो निंड बि करणी आहे। आत्मा थकी वेंदी आहे त पोइ सुम्ही पवंदी आहे, शरीर बि सुम्ही पवंदो। त शरीर निर्वाह जे लाइ, आराम करण लाइ टाइम त आहे, बाक़ी समय मुंहिंजी सर्विस में लॻी वञे। आराम बि करो, पोइ उथो, पोइ सभु मुंहिंजी सर्विस में लॻी वञो।
अच्छा, यादि जो चार्ट रखो, लिखंदा बि आहिनि, हलंदे हलंदे फेल थी वेंदा आहियूं, बाबा खे यादि न कंदा आहियूं। सर्विस न कंदा त रॉन्ग कम थींदो आहे न। अगरि सर्विस न कंदा त रॉन्ग कम थींदो आहे। अच्छा, मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, जर्मई जगमई में पंहिंजो टाइम वेस्ट न करिणो आहे। माया कोई बि उल्टो कमु न कराए, इहो ध्यानु रखिणो आहे असांखे। संग दोष में अची करे कॾहिं बि लूस न थियणो आहे। देह अभिमान में अची करे कंहिंजे बि नाम रूप में न फसणो। जर्मई जगमई न करणी आहे, माया उल्टो कमु न कराए। इन करे जो बि संकल्प अचे थो न, तुरंत बाबा खे ॿुधाईंदा वञो। संग दोष में अची करे लूस न थियणो आहे। देह अभिमान में अची करे कंहिंजे बि नाम रूप में न फसणो आहे। ॿियो आहे, घर जी यादि सां गॾु गॾु बाप जी यादि बि करिणो आहे। यादि जी चाट जी डायरी ठाहिणी आहे। असांखे बाबा जी यादि जी चाट जी डायरी ठाहिणी आहे। नोट करिणो आहे असां सॼे ॾींहं में छा छा कयो, केतिरो समय बाप जी यादि में रहियासीं। वरदाना, नम्रता रूपी कवच द्वारा व्यर्थ जे रावण खे जलाइण वारा सच्चा स्नेही सहयोगी ठहूं। कोई केतिरो बि असांजे संगठन में कमी ढूंढंदो आहे, कोशिशि करे, लेकिन जरा बि संस्कार स्वभाव जो टकराव न थिए। तव्हांजे घर में कंहिंजा संस्कार हूंदा ऊच पद जा, अगरि तव्हां ज्ञान में सभु हलो था, ज्ञान में हलण खां पोइ बि कंहिंजा संस्कार ऊच पद वारा हूंदा आहिनि, कंहिंजा मीडियम, कंहिंजा लास्ट, मतिलबु सभिनि खां कम, कंहिंजा भक्ति जा संस्कार आहिनि, कंहिंजा छा आहिनि। त कोई केतिरो बि असांजे संगठन में कमी ढूंढण जी कोशिशि करे, लेकिन जरा बि संस्कार स्वभाव जो टकर ॾेखारे में न ॾिए। त इन हिसाब सां हर हिक जे नेचर सम्झी करे संगठन ठाहे करे हलो। कोई माण्हू तव्हांखे कुझु बि चए हीअ अहिड़ी ईअं, तव्हां उन्हनि सां सम्झी करे हलो। संगठन खे न तोड़ो। अगरि कोई गारी बि ॾिए, इंसल्ट बि करे, तव्हां सेंट ठही वञो। अगरि कोई रॉन्ग बि कंदो आहे त तव्हां राइट करे ॾियो। कल्ह बाबा चई न, कंहिंजा संस्कार कहिड़ा बि हूंदा आहिनि, लेकिन असांजे मथां उन्हनि जे संस्कार जो प्रभाव न पए। असां राइट रहूं। कोई टक्कर वठंदो आहे त तव्हां उनखे स्नेह जो पाणी ॾियो। अगरि कोई असां सां लड़ाई करणु अचे बि थो, लेकिन असां उन्हनि खे स्नेह जो पाणी ॾियूं। इहे छो, ईअं छो, इहे संकल्प करे आग में तीली विझणो आहे। इहे छो, ईअं छो, त इहे संकल्प करे वेंदा आहिनि। त इहो थी वियो कि इहे छो, हाणे इहे कीअं थींदो। इहे संकल्प करे आग में तेल न विझो। इहे छो थियो, हाणे छा थींदो, हिन इएं छो कयईं। त इहा तेल विझणु। नम्रता जो कवच पाए करे रहो। जिते नम्रता हूंदी उते स्नेह सहयोग बि अवश्य हूंदो। त तव्हां शांत थी वञो। उहो आपे ई शांत थी वेंदो। उते स्नेह सहयोग बि अवश्य हूंदो। तव्हां चओ चलो जो बि आहे सभिनि जो ई कल्याण थिए, सभी पंहिंजे बुराए स्वभाव संस्कार खां मुक्त थी वञनि। असां सदा शुभ भावना शुभकामना कंदे हुए अॻियां हलंदा हलो। हर हिक खे उमंग उत्साह वधाए हलंदा हलो। स्लोगन आहे, मुंहिंजे पन जी अनेक हदनि जी भावना हिकु मुंहिंजे बाबा में समाए ॾियो।
मुंहिंजेपन जी अनेक भावनायूं, हद जी भावना हिकु मुंहिंजे बाबा में समाए वठो। अव्यक्त इशारो, रॉयल्टी ऐं पर्सनैलिटी धारण करो। रूहानी रॉयल्टी जो फाउंडेशन आहे संपूर्ण पवित्रता। त पाण खां पुछो कि रूहानी रॉयल्टी जी झलक ऐं फलक असांजे रूप व चरित्र में हर हिक खे अनुभव थींदी आहे। चेक करो, रूहानी झलक ऐं रॉयल्टी, बाबा चवनि था रॉयल्टी जी झलक ऐं रूहानी रॉयल्टी जी झलक ऐं फलक असांजे रूप ऐं चरित्र सां हर हिक खे अनुभव थिए। रूहानी रॉयल्टी जी झलक ऐं फलक, नॉलेज जे दर्पण में पंहिंजे खे ॾिसो। मुंहिंजे चहिरे ते चलन में उहा रूहानी रॉयल्टी ॾेखारे में ॾींदी आहे। हुनजे लाइ सिर्फ़ु हर हिक खे आत्मिक स्वरूप में ॾिसो, ॿियो कुझु ॾिसो ई न। उन में छा कमी कमज़ोरी आहे उहो सभु असांखे पतो ई न आहे। बसि हीअ हिकु शुद्ध आत्मा आहे। हिन अनुसार अगरि असां उन्हनि खे ॾिसंदासीं त असां में उहा रूहानी रॉयल्टी जी झलक ऐं फलक आत्माउनि खे अनुभव थींदी। छो जो असां बि उनखे शुद्ध आत्मा था ॾिसूं त असांजी शुद्धता बि उनखे अनुभव थींदी। त असां में जेतिरी बि बाबा, जेतिरो बि ज्ञान योग रॉयल्टी, रूहानी रॉयल्टी बाबा भरी अथई उहो उन्हनि खे अनुभव थींदो। लेकिन कॾहिं जॾहिं असां बि उनखे उन शुद्ध दृष्टि सां ॾिसंदासीं त नॉलेज जे दर्पण में पंहिंजे खे ॾिसो। मुंहिंजे चहिरे ते चलन ते उहा रूहानी रॉयल्टी ॾेखारे में ॾींदी आहे या साधारण चलन ऐं चहिरो ॾेखारे में ॾींदो आहे। त ईअं ख़ुदि खे ई चेक करो ऐं हुन अनुसार हलंदा हलो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।